अॻिते जो वञे ॾिसे त हिकिड़ो शख़्स वेठो आहे जंहिंखे ॿई पेर ई कोन्हनि खे अखियुनि मां पाणी हारे चई मुंहिंजा अल्लाह जुती ॾे तोड़े न ॾे किरोड़े तुंहिंजा करमनि जो पेर त पंध करण लाइ ॾिना थी पेरनि वारा मंडड़े ॾे नज़र कर डंगुनि वारा डंगुनि जे अण वारनि ॾण हुजण वारनि ॾे नज़र कर अखियुनि वारा नाबीने ॾे नज़र कर ओ दिमाग़ जा सालम चरे ॾे नज़र कर कननि वारा बोड़े ॾे नज़र कर ओ ज़बान सां ॻाल्हाइण वारा गूंगे ॾे नज़र कर थोड़ा त मुंहिंजा ॾिस मां ग़रक बिरब्बिकल करीम अदा कहिड़ा थोड़ा गणी कहिड़ा गणींदो आहिनि न रब जा थोड़ा निंड केर थो करावई रात जो सुम्हियो पियो आहियां वात पटजी थो वञई पर मां रब संभाल थो कयां आओ मुंहिंजा रब केर थो संभालई फल्लाहु खैरुन हाफ़िज़न व हुव अरहमुर राहिमीन सॼो उन्हीअ खे यादि उन्हीअ खे कयो जंहिंजी लालच कंहिं में कोन्हे सॾु उन्हीअ खे कयो जेको ॾुखीअ घड़ीअ कमु अचे अबो ईंदुई कमु ॻाल्हाए त सयूं भॼी वेंदी मां तुंहिंजियूं चटियूं वेठो भरियां छा ॿाहिरि न ईंदई अज़ीज़ क़रीब न ईंदई ॾुखीअ घड़ीअ में रब कमी ईंदी इब्राहिम नबीअ ते ॾुखी घड़ी अची वई मौला ॾुखी घड़ी अची वई चए ग़म न कर मां जो वेठो आहियां ओ मुंहिंजा रब साईं कंहिंजा मिट सजण कंहिंजा माइट सजण कंहिंजा भार सजण कंहिंजा पाड़े वारा सजण मुंहिंजो अबो बि दुश्मन बणियो बीठो थी गॾु निमरूद सां मुंहिंजे सड़न जे इंतज़ार में आ रब फरमायो त ग़म न कर मुंहिंजा इब्राहिम जे अबो तुंहिंजो दुश्मन आ त मां रब त तुंहिंजो सजणो आहियां अदा मां तव्हां खां थो पुछां रते वारो ॾुखी घड़ीअ में अबो कमाएसि की न रब हथ त मथे खणो केरु कुलना या नारु कूनी छा ॿुधायांव क़ुर नी इन कूड़ा किसा कहाणियूं ऐं बैत भिटाई साहब चया ई न चवंदा चया पर हे चवंदो हणो भिटाई ते हा न कुलना या नारु कूनी बरदम व सलामन अला इब्राहीम केरु कमु आयो इब्राहिम नबीअ खे यूनुस नबीअ ते ॾुखी घड़ी आई हीअं लहणो थो पए दरिया में हेॾे मां तक जाए ॿेड़ीअ तां लहणो थो पए मौला मां त हण तारो हाणे मुंहिंजा रब साईं ॾुखी घड़ी मां यूनुस ते अची वई रब तो जे त ग़म न कर यूनुस लहण तुंहिंजो कमु आहे मसीह खे हुकुम करे इन जे पेट में तुंहिंजी संभाल करणु मुंहिंजो कमु आहे कंहिंखे सॼे ॿाहिरि कंहिं कढियो दा कंहिंखे चई या इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन कंहिंखे सॼी मुशावरदी मिली महीनो तरसो मां पहिरियों सूमर अचे जुमेरात अचे कीअं वदी मिली फस्तजबना लहू वनज्जयनाहु मिनल गम्मि वकज़ालिक नुंजिल मुमिनीन यूनुस नबीअ ते ॾुखी घड़ी आई कंहिंखे सॼे अयूब नबीअ ते ॾुखी घड़ी आई सारी जान में कीड़ा पई आहे ज़बान जे सां ज़िक्र कंदो आहे उते बि पुॻा कंहिंखे सॼे वायूब इज़ नादा रब्बहू ॾुखी घड़ी अची वई साईं अन्नी मस्सनी अज़्ज़ुरु व अंत अरहमुर राहिमीन केरु कमु आहे इहो थी यूसुफ नबी ते दुखी घड़ी आई हेर मां तक जाए बाहर कुहण कान समरिया बीठा कुहूस
हथ मथे खणी दो जे मौला दुखी घड़ी अची वई अबे जा पुट उतऊं सजण थी लिखता रस्ते ते दुश्मन बणजी या रब इन्नी मगलूबुन फंतज़िर कंहिंखे सॼई अञा इहे लफ़्ज़ दुआ पूरी न थी भान जे ज़बान तो लफ़्ज़ मटिजी विया अबे जे पुट खे कोहऊं हथ नथा जे बोलियूं उस्ताद यूसुफ नबीअ खे पक पइजी वई त जंहिं कुसण खां बचायो आहे ॿुॾण खां बि उहो बचाईंदो केरु बचाईंदो फल्लाहु खैरुन हाफ़िज़न व हुव अरहमुर राहिमीन समूरा चो जेको ॾुखीअ घड़ीअ में कमु ईंदो लालच बि उन्हीअ में रखो ऐं में रखंदो ॻाल्हाए थियो छॾियो मान में लालच सुभाणे वेझो बि न ईंदव रब में जेको ॾेई न पचारे घुरे हिकु थो पुट त दर्ज़ नथो ॾेसि कमी आहे पर जे मुल्ह ते पुट विकाम जना त ये अमीर वतियूं वञनी हा तूं फूका पियो ॾींदो वते हा पुट जे नाले कान पियो सिके हा पर जे न ॾे त उनजी मर्ज़ी आहे अमीरनि खे पुट त परे न्याणियूं बि कोन ग़रीबनि जे कॾ पुट वलर लाइ ॾिना अथई हिकिड़ा ढकनि था त ॿिया उघाड़नि जे ॿिया ढकनि था त टिया उघाड़नि ख़ुदा जी मर्ज़ी आहे न कंहिंजे हथ में आहे या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अदा तां मंझूं जंहिं ते रब जा थोरा न आहिनि वो हथ तो मथे खणे सभिनी ते थोरा आहिनि गण जहिड़ा आहिनि जो गण खां मथे मथे आहिनि न अल्लाह जी फरमायो हवा वारो थोरो पाणीअ वारो थोरो सिज वारो थोरो चंड वारो थोरो पुटनि वारो थोरो ज़ाल वारो थोरो इहो कंहिं कई न त पियो मानियूं पचाईंदो वते हा न हथ साराईंदो लटा धोईंदो वते हा पियो डंभ खाईंदो वते हा न ये कंहिंजूं महिरबानियूं थी तॾहिं फरमायूं मिन आयातिही अन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनू इलैहा वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा इन्न फी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यतफक्करून। सुभान